इस्लामकोट भरिसां ॻोठु झांपो आहे उनजा रहवासी आहिनि हीअ जेके इदारो थरदी पिया उनजे ख़िलाफ़ एहतजाज कनि पिया दाइनि पिया असांखे उन्हनि तंग करे छॾियो आहे असांखे जेके 10 खां 20,000 जेके असांजा व्याज जा पैसा पियल हुआ उन्हनि ते हिननि जेका ॿीण खां टीण ते पैसा जेके हणी छॾिया आहिनि असां जेका 50 खां 60,000 जेको कर्ज़ी थी विया आहियूं हाणे असांखे ज़बरदस्ती उहो कर्ज़ वसूल करण जे लाइ रोज़ धमकियूं ॾियनि था हीअ इस्लामकोट प्रेस क्लब ते एहतजाज पिया करनि हुनखां पुछूं था त हीअ कहिड़ो मुतालबो कंदा माल मरी वियो ॾुकार जी हालत में ॿियो असां खाई छॾियो हाणे असां वटि का शइ कोन्हे जेको असीं कर्ज़ भरियूं असांखे जामने थधी ॿारनि तंग जाम कया आहिनि ॾुकार कातो असांजो मालड़ो जेको वरितो सो मरी वियो जे हेल साल में वठो आहे बरसाति अबरी सबरी थी आहे त असां वटि का शइ फ़सुलु न रहियो आहे मकड़ खाई विया कै खाई वई सिंध गवर्नमेंट आहे DCO साहब आहे SP साहब आहे DG रेंजर्स आहे उन्हनि खे अपील कयूं त वञनि त इन अदारे मां असांखे निजात मिले या न त असीं ख़ुदकशी करण लाइ तयारु आहियूं हिकिड़ो ॻोठु न आहे पर पूरो थर पारकर जेको आहे हिन थरदीप जी में जेको आहे व्याज में वकिड़ो आहे थरदीप असांखे सांझी सुबुह पाए थी उन जहिड़ा असांखे कुझु सहूलियत मिले ऐं मदद मिले नी चवंदा असांखे रोज़ तंग पियो कयो वञे माकड़नि असांजो जेके ॿनियूं आहिनि उहे तबाह करे छॾियो आहिनि हीअ जेका से अहम चेताव ॾियनि पिया त थर में जेको ख़ुदकशियूं थियनि पियूं उन्हनि जो जेको कारण आहे उहो ही NGO जा जेके इदारा आहिनि जिन कर्ज़ ॾेई माण्हुनि खे एॾो तंग करे छॾियो आहे माण्हू रोज़ ख़ुदकशियूं करण ते मजबूर आहिनि गाज़ी बजीर अवामी आवाज़ TV न्यूज़ इस्लामकोट विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk